नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ महमूद महर मां बरसात जो पाणी 4 महीना गुज़रण बावजूद भी नेकाल न थी सघियो। इलाइक़े वासी सख़्त परेशान। पाणी बीहण सबबि ज़मीन कलराठियूं थी पयूं आहिनि। पाणी बीहण जे करे इलाइक़े में मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो, जॾहिं त इलाइक़े जी इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि सार न लधी आहे। इन सख़्त सी में इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि वसवारनि खे अपील कई है त असांजे इलाइक़े में पाणी कढराए ॾिनो वञे, जीअं असीं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।